सिंध जो क़ौमी अवामी शाइर जनाब उस्ताद बुखारी, जंहिंजे गीतनि जी गूंजार सिंध जी कुंड कुड़च में पखड़ियल रही आहे, तंहिंजो असुल नालो सैयद अहमद शाह वल्द सैयद हाजन शाह बुखारी हो। शाह साहब 16 जनवरी 1903 ईस्वी में ॻोठ गुलाम चांडे ज़िले दादू में ॼाओ। पाण सिंधी फाइनल 1944 ईस्वी में पास करे 1947 ईस्वी में प्राइमरी मास्टर थियो। प्राइमरी मास्तरीअ जे दौरान 1961 ईस्वी में मैट्रिक, 1963 ईस्वी में इंटर ऐं 1965 में BA जो इम्तिहान पास कयाई। उन अरसे में अदीब सिंधी, अदीब आलम, अदीब फाज़ल जा इम्तिहान भी पास कयाई। 1966 ईस्वी में सिंधी में MA कयाई ऐं 1968 ईस्वी में लेक्चरार थियो। उस्ताद बुखारी 1990 ईस्वी में असिस्टेंट प्रोफेसर जे उहिदे तां रिटायर कयो। उस्ताद बुखारी सिंध जो हर दिल अज़ीज़ शाइर मनता माणी। हू कंहिं तबके या ख़िते जो न पर समूरी सिंधी अवाम जो नुमाइंदा शाइर हो। हुन वटि दर्दमंद दिल हुई। इहो कहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते उस्ताद शाइरी न कई आहे। हू जीअं तख़ल्लुस में उस्ताद हो, तीअं पूरी क़ौम जो उस्ताद हो। हुन जे गज़लनि गीतनि में मोहब्बत, प्यार, अमन, ख़ुशहाली, जदोजहद ऐं तरक़ी जो पैगाम समायल हो। हुन वटि कॾहिं बि मायूसी न हुई। हू हमेशा पंहिंजे ख़्यालनि, जज़्बनि, इरादनि ऐं उमंगनि में अॾो अटल ऐं अॾुल रहियो। उस्ताद बुखारी जी शाइरी में नगमगी भी हुई त इनकलाब जा वीचार भी। उस्ताद बुखारी सिर्फ शाइर न हो पर नसर नवीस भी हो। हुन केतरनि ई मौज़ूअनि ते बेबाक मज़मून लिखिया, केतरनि ई शाइरनि जे किताबनि जा मुहाग लिखिया, केतरनि ई नवनि शाइरनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई। उस्ताद सदाई मुतहरिक रहियो। सिंध जे कंहिं बि शहर में मुशारो थिए ऐं उस्ताद खे को प्यार मां कोठ ॾे त उस्ताद उते वञी रसंदो हो। कंहिं लाइ बि वटस नाकार न हुई। संदसि वास्तो अंजमन आफ्ताब, अदब बज़्म तालिबुल मौला ऐं सिंधी अदबी संगत सां रहियो। उन्हनि में मुतहरिक भी रहियो। उस्ताद बुखारी जे नाले सां आख़िरी वक़्त में बज़्म उस्ताद बुखारी भी ठही, जंहिंजी उस्ताद सरपरस्ती कई। उस्ताद बुखारी सिंधी ॿोली जो उस्ताद हो। सिंधी ॿोली ते खेसि मुकम्मल दस्तरस हासिल हुई। उस्ताद पंहिंजी शाइरी में शाह लतीफ़ जियां अवामी लहजो अख़्तियार कयो। हुन उहा ॿोली इस्तेमाल कई जेका सिंध जे ॿाहिराड़नि में ॻाल्हाई वञे थी, जेका लाड़ उत्तर विचोले में ॻाल्हाई वञे थी, जेका कच्छ ऐं काछी में ॻाल्हाई वञे थी। उस्ताद सिंध जी कुंड कुड़च खे पंहिंजी शाइरी में मौज़ू सुखन बणायो ऐं हर माण्हू जे एहसासनि जी तर्जुमानी कई। शायदि ई को सिंधी हुजे जंहिं उस्ताद बुखारी खे झुंगारियो न हुजे। सादी सवादी ॿोली, पंहिंजूं तशबीहूं, पंहिंजा इस्तारा, जंहिंमें सिंध जी चीकी मिटीअ जो हगाव हो। उस्ताद बुखारी वटि वसी मौज़ू हुआ। हुन वटि जेकॾहिं पिरनि जी गुलाबी चपड़नि, कारी तर डिघनि वारनि, गोरी रंगत पशम जहिड़ी छाह जो ज़िक्र, नाज़ुक नाज़ुक हथड़नि जो ज़िक्र हो त उते धरती मथां घोड़ थियण, पंहिंजी ॿोली तां कुर्बान थियण जो ज़िक्र हो। हुन वटि जेकॾहिं मजाज़ी मोह जूं ॻाल्हियूं हुयूं त धरती ते थींदड़ अन्याय जा पड़लाव बि हुआ। उस्ताद बुखारी जी शाइरी रूमानवी भी त क़ौमी भी। संदसि क़ौमी गीत नौजवान वॾी हेज सां ॻाईंदा रहिया आहिनि। उस्ताद बुखारी जी शाइरी जा 9 मजमूआ शाया थिया, जिन जे ॿाराणी शाइरी ते गीत गुलाबी ॿारनि जा सां गॾु गीत असांजा, जीत असांजी, ओ तूं, जो तूं, कूकण या कल्याण, लहर लहर दरिया, सोचूं भुणका, वाका, कारी ककर हेठ, धरती सरते ऐं ज़िंदगी शामिल आहिनि।